अस्सलाम वालेकुम। पंज जानवरनि जा नाला: शींहुं, बकरी, घोड़ो, गऊ, बिल्ली। शींहुं, बकरी, घोड़ो, गऊ, बिल्ली। शींहुं, बकरी, घोड़ो, गऊ, बिल्ली। यारा ॿारो, अॼु असां अखर ऐं उन जा आवाज़ पढ़ंदासीं। हिन 10 आवाज़नि में 4 आवाज़ नंढा ऐं 6 आवाज़ ड्रेखारा आहिनि। चो त अॼु असां हिकु अखर जो नालो ऐं उन जा 10 आवाज़ पढ़ूं। अखर जो नालो: अलफ, आवाज़ ए, आ, ओ, आओ, ऊ, ए, ई। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।